बस अज मुझे दिल घुरियो, मुझे आॾो हिकिड़ो शेर आयो, मां भी खणी चयमि त इहो ॻायां थो। उहो आहे सोणे बिलाल जो, हबशी बिलाल, जंहिं मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ में खोड़ सारी तकलीफ़ूं सठियूं। अल्लाह ताला वरी उनजो एज़ाज़ एॾो जो इमामुल अंबिया साईं जन खे अल्लाह तबारक व ताला जन्नत मेराज वारी राति जन्नत में सोने बिलाल जे जुतीअ जो खिसकाड़ पे ॿुधायो। दिल घुरे थी शुरूआती इन सां तो कयां, ॿ शेर ॻाईंदुसि, थोरो तवजो। हबशी बिलाल मां सदके तुंहिंजी इज़्ज़त अज़मत तां, हबशी बिलाल मां सदके तुंहिंजी इज़्ज़त अज़मत तां, तुंहिंजे शान शौकत तां, तुंहिंजे शान शौकत तां, सदके तुंहिंजे जुर्रत तां, हबशी बिलाल मां सदके। इहो दौर बो जो ॿुधो अथव आलमन को बिलाल खे वारीअ ते सुमारे मथो वॾा पत्थर रखिया पिया वञनि, लेकिन इमामुल अंबिया साईं जी ॾसल सबब अहद अहद ज़ुबान खां न पियो। हज़रत साईं ॾाॾा अब्दुल्ला चयो नी, अल्हम्दुलिल्लाह असां कंहिंजी ग़ुलामी क़बूल करण वारा न आहियूं। एॾियूं तकलीफ़ूं आयूं तॾहिं बि पंहिंजे मौक़िफ़ ते पूरा। अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि जा रूहानी बचा। इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो बि हर फर्द पंहिंजी जान त कुर्बान कंदो, पर पंहिंजे मौक़िफ़ खां इंशाअल्लाह न हटंदो। हबशी, मां इन करे थो ॿुधायां त हज़रत बिलाल जी कहिड़ियूं कुर्बानियूं, असांजे लाइ का कुर्बानी करे मज़ो था कयूं, पर पोइ बि ईबायूं। हज़रत साईं फरमायो त पोइ जॾहिं बूथ में वञो था तेॾी महिल पोइ वरी माण्हुनि जा हथ था ॾकनि। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सल जुरत पैदा करे।